बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकब न्यूज़ की खबर थे नोटिस। जैकबाबाद गर्ल्स डिग्री कॉलेज में प्रिंसिपल जे मुड़स कमाल अबड़ो पारां गैर कानूनी तौर वहण जो वफाकी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो नोटिस वठी छॾियो। सेक्रेटरी तालीम सां राब्तो, न्याणियुनि जे कॉलेज में वहंदड़ कमाल अबड़ो ख़िलाफ़ फौरी कार्रवाई जूं हिदायतूं। सेक्रेटरी तालीम पारां डायरेक्टर कॉलेजिस ऐं कमिश्नर लाड़काणो खां रिपोर्ट तलब। कमाल अबड़ो जे गर्ल्स कॉलेज अचण ते पाबंदी। होॾाहिनि सिलसिले में वफाकी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा मलिक जैकब न्यूज़ जे CEO मोहम्मद असलम गोलो सां राब्तो करे खेसि चयो त जैकब न्यूज़ जा थोराइता आहियूं, जंहिं हिन मसइले जी निशानदही कई। सरदार मोहम्मद मियां सूमरो मामले जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे ऐं डायरेक्टर कॉलेजिस कमिश्नर लाड़काणो ऐं DC खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। कमाल अबड़ो पारां कयल अमल इंतहाई गैर इख़लाक़ी आहे, जेको बर्दाश्त जोॻो न आहे। जैकबाबाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां पाक फौज जी हिमायत ऐं पाकिस्तान जिंदाबाद रैली ज़िलई सदर मीर ज़ीशान खान पांवर, अब्दुल कदीर खोसो, हाजी गुलाम नबी रिंद, लाला अबरार ओस्तो, शानता सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। रैली में शरीक कारकुन पाकिस्तान जिंदाबाद ऐं पाक फौज जिंदाबाद जा नारा हणंदा DC चौक ते पहुता, जिते हिंदुस्तानी झंडो साड़ियो वियो। हिन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुल्क जा कुझु मौक़े परस्त सियासतदान पाक फौज जी किरदार कशी करे रहिया आहिनि, जेके मुल्क दुश्मन एजेंडा ते कम पिया कनि, जंहिंजो घेरो तंग कंदासूं। क्वेटा में 25 अक्टूबर ते PDM जे थियल जलसे पाकिस्तान मुस्लिम लीग नून बलोचिस्तान खे विखेरे छॾियो। अॻूणे हाणोके सूबाई सदर इस्तीफ़ा ॾेई छॾिया। मुस्लिम लीग नून पारां नवाब सनाउल्लाह ज़हरी खे जलसे में शिरकत खां रोकण महांगो पइजी वियो। मुस्लिम लीग नून जे सूबाई सदर जनरल रिटायर्ड अब्दुल कादिर बलोच पंहिंजनि केतिरनि ई उहिदेदारनि ऐं अॻूणे वॾे वज़ीर नवाब सनाउल्लाह ज़हरी समेत क्वेटा में जलसो करे इस्तीफ़ा ॾेई छॾिया, जॾहिं त नवाब सनाउल्लाह ज़हरी मुस्लिम लीग नून जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी मां बि इस्तीफ़ा ॾेई छॾियो। संदसि चवण हो त नवाज़ जी फितरत में ॾंगण आहे, हुन हमेशह बेवफ़ाई कई। हिन भेरे त हुन मुल्क में बग़ावत खे जनम ॾियण जी कोशिश करे हद करे छॾी आहे। पंगरियो में हिकु हफ़्तो अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थींदड़ अमजद अली कंबोह कराची इस्पताल में फ़ौत। नौजवान सां पंगरियो वेझो नेवी मोड़ ते हादसो पेश आयो हो, जंहिं में हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो, जेको कराची जी ख़ांगी इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। ॾहरकी जे ॻोठ कबूल खुहारो में माछी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो। 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में अर्ज़ मोहम्मद, ज़ाहिद अली, अब्दुल गफ़ार ऐं करीम बख्श माछी शामिल। मुतासिरनि जो चवणु हो त बासरनि पारां मुसलसल 3 ॾींहनि खां असां मथां हमलनि जो सिलसिलो जारी आहे। पुलिस इत्तला बावजूद कार्रवाई न करे रही आहे। शादी ते वञी रहिया हुआसीं त सचल माछी, मुख़्तियार माछी, अख़्तियार माछी, सोमार, नवाब, गफ़ूर, सिद्दीक, मलूक ऐं अली हसन माछी हमलो कयो आहे। काज़ी अहमद जे ॻोठ लखा ॾिनो ख़ासि खैली में 2 नौजवान सॻा भाइर 15 साल अॻु पुरस्रार तौरु माज़ूर थी वहिजी विया। 28 वरनि जो मुख़्तियार ऐं 25 वरनि जो अख़्तियार ख़ासि खैली हलंदे घुमंदे माज़ूर थी वेही रहिया। ओचितो माज़ूर बणियल मुख़्तियार ख़ासि खैली जो चवणु आहे त ॿनी ते मज़दूरी कंदो हुअसि ऐं ओचितो माज़ूर थी वियुसि। 2 न्याणियुनि जो औलाद बि आहे। घर में खाइण लाइ बि कुझु न आहे। इलाज किथां कराईंदासीं? जॾहिं त ॿिए भाउ अख़्तियार ख़ासि खैली जो चवणु हो त वॾे भाउ जीअं आउं बि माज़ूर थी वियुसि। हुकूमती नुमाइंदनि समेत सरहदी वारनि खे अपील आहे त असांजो इलाज करायो वञे। ॾहरकी लॻ मटरकोट जे रहवासी अली असगर ॾहर जो ज़रई ज़मीन ते बासरनि पारां कब्ज़े करण ख़िलाफ़ एहतजाज। मुतासिर दाहींदे चयो आहे त मुंहिंजी 2 एकड़ ज़रई ज़मीन ते बासर वरियाम उर्फ़ आशिक ॾहर कब्ज़ो कयो आहे। ज़मीन ते वयुसि त मूं ते तशद्दुद कयो वियो। हू ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे। कब्ज़ो ख़ाली कराए मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। बडानी वेझो ॻोठ कजलो बंगवार ते RD 109 पुलिस जी चढ़ाई। औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद। दिलावर बंगवार गिरफ़्तार। अणसुञातल हंधि मुंतक़िल। मुतासिरनि जो क़ुरान पाक खणी एहतजाज। मुज़ाहिरीन जम्मू बंगवार, मंज़ूर बंगवार, आज़ाद बंगवार, मिठू बंगवार ऐं ॿियनि जो चवणु आहे त RD 109 जी पुलिस बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे ॿारनि ऐं औरतुनि ते तशद्दुद कयो ऐं असांजो माण्हू गिरफ़्तार करे खणी वई आहे। SP कश्मीर अमजद शेख खे अपील आहे त नोटिस वठी गिरफ़्तार थियल माण्हू वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। ॾहरकी जे ॻोठ साजन मलिक वासी ज़ाल मुड़िस जो ॿारनि समेत घर ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। माई सकीना मुड़िस हाजी अल्लाह भाइयों ऐं पुटु अली ज़मान मलिक समेत एहतजाज कंदे दाहियो आहे त संगावती तकरार तां बासर ख़ादिम मलिक ऐं साबिर मलिक असांजी अबाणी मिल्कियत ते कब्ज़ो करे रहिया आहिनि ऐं असांजे घरनि में घिड़ी असां मथां तशद्दुद करे असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो अथनि। जन ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। झारो में आधार फाउंडेशन ऐं अले हदीस फाउंडेशन पारां 1 ॾींहं जी मेडिकल कैंप लॻाई वई। ॻोठ इस्माइल शेख में लॻायल मेडिकल कैंप में 100 खां मथे ॿारनि जी सुन्नत कई वई ऐं केतिरनि ई मरीज़नि खे चकासियो वियो। आधार फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर भागचंद जो चवणु हो त कैंप लॻाइण जो मक़सदु ॾुखायल इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। महांगाई जे दौर में आम माण्हू इलाज लाइ सख़्तु परेशान आहे, इन करे ही कैंप लॻाई वई आहे। अॼु असांजो जेको मेडिकल कैंप जो मक़सदु आहे हिते जेका न्यू मुस्लिम ख़ानदान उन्हनि जे बचनि जी ख़तना करणु
ऐं फ्यूचर में जिते बि असांखे के दोस्त अगरि घुराईंदा मेडिकल जे हवाले सां उन्हनि खे असां भरपूर तावन कंदासीं, उन्हनि खे सपोर्ट कंदासीं ऐं असांजी कोशिशि आहे हर इंसान ज़ात जी ख़िदमत करणु। बडाणी लॻ ॻोठ मोहम्मद उमर भुट्टो, वासिन अली गोहर भुट्टो, मोहम्मद बख्श भुट्टो ऐं अल्लाह ॾेवायो भुट्टो पंहिंजी अमर हवा ख़ातून सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॾाॾाणी मिल्कियत 65 एकड़ ज़मीन ते सौट ख़ादिम हुसैन भुट्टो, अल्लाह ॾितो भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो ऐं बशीर अहमद भुट्टो तपेदार ख़ालिद हुसैन खोसो सां मिली भगत करे कूड़ो खातो ठाराए ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जेको ख़ाली कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं डेरा लायार में ज़िले इंतज़ामिया पारां सस्ती बाज़ार लॻाई वई। रोज़मर्रा जे खाधे पीते जूं शयूं सस्ते अघ ते विकिरो करे शहरियुनि खे रिलीफ फराहम कयो वियो। एसी झटपट बिलाल शब्बीर, नायब तहसीलदार इमदाद हुसैन मरी ऐं म्यूनिसिपल कमेटी जे चीफ ऑफिसर मोहम्मद सलीम डोमकी जो चवणु हो त शहरियुनि खे रिलीफ ॾियण लाइ डीसी जाफराबाद रज़ाक खजक जी हिदायतुनि ते सस्ती बाज़ार लॻाए अटो, खंडु, घी समेत ॿियूं रोज़मर्रा जूं शयूं बाज़ार खां सस्तियूं विकिरो कयूं वञनि थियूं। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jackerbnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकर न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।